बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां पढ़ंदासीं सबक़ 7 सिंधी पहिरीं क्लास पकी। असांजो कुटुंब। असांजे कुटुंब में 6 भाती आहिनि। आउं नूरी आहियां। सॼण मुंहिंजो भाउ आहे। असीं सवेर उथंदा आहियूं। रंधिणे ॾेई हथ मुंहुं धोईंदा आहियूं। घणी सॻोरे जी इबादत कंदा आहियूं। नेरनि में मानी मखण बेज़ो उकातो खाई लस्सी या खीर पी स्कूल वेंदा आहियूं। मंझंदि जो घर मोटी ईंदा आहियूं। वॾनि खे सलाम कंदा आहियूं। मानी खाई आराम कंदा आहियूं। शाम जो गॾिजी रांदि खेॾंदा आहियूं। पोइ पढ़ंदा आहियूं। असां ऐं बाबा बि पढ़ण लिखण में असांजी मदद कंदा आहिनि। असीं पिणु घर जे कम में संदनि मदद कंदा आहियूं। असीं ॿाहिरां आंदल मेवा धोई खाईंदा आहियूं। पंहिंजे हथनि ऐं पेरनि जा मुंहुं लाहींदा आहियूं। गंदु किचिरो किचिरे जे दॿे में उछलाईंदा आहियूं। घर जी सफ़ाई करण में पंहिंजे पीउ ऐं माउ जी मदद कंदा आहियूं।